एक नाफ़रमान पुट पंहिंजी माउ खे चमा ठाई, पोइ जेको थियो उहो ॾिसी तव्हां हैरान थी वेंदा आहियो। नाफ़रमान पुट ऐं माउ जी बददुआ आहे। सिंधी कहाणी। हिकु ॻोठ में ज़ैनब नाले हिकु ग़रीब माउ रहंदी हुई। संदसि मुड़ुसु केतिरा ई साल अॻु फ़ौत थी वियो हो। ज़ैनब वटि सिर्फ़ु हिकु ई पुटु हो जंहिंजो नालो रशीद हो। ज़ैनब पंहिंजे पुट सां तमामु घणो प्यारु कंदी हुई। हिन पंहिंजी सॼी ज़िंदगी रशीद जी ख़ुशी लाइ क़ुर्बान करे छॾी। वो माण्हुनि जे घरनि में कमु कंदी हुई त जीअं रशीद पढ़ी सघे ऐं सुठो इंसानु बणिजी सघे। शुरू में रशीद सुठो ऐं फ़र्मा बरदार पुटु हो, पर जॾहिं हू वॾो थियो त आहिस्ते आहिस्ते हिन ख़राब दोस्तनि सां गॾु रहणु शुरू कयो। रशीद हाणे घणो वक़्तु घर खां ॿाहिरि गुज़ारींदो हो। जॾहिं ज़ैनब हिन खे सम्झाईंदी हुई त हू नाराज़ थी वेंदो हो। हिकु ॾींहुं ज़ैनब हिन खे चयो, पुटु ख़राब माण्हू सां गॾु न रहियो कर, उहे तुंहिंजी ज़िंदगी बर्बादु करे छॾींदा। ज़ैनब रशीद खे उहा ॻाल्हि पसंदि न आई। हू गुस्से में अची वियो ऐं ज़ोर सां चयईं, अमां तूं मूंखे हर वक़्तु छो सम्झाईंदी रहीं थी। ज़ैनब खेसि प्यार सां सम्झाइण जी कोशिशि कई, पर रशीद जो गुस्सो वधी वियो। ओचितो हिन पंहिंजी माउ खे धिको ॾिनो ऐं ग़लती सां खेसि चमाट हणी। ज़ैनब जी अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। हिन कॾहिं बि तसवुरु न कयो हो त संदसि पंहिंजो पुटु हिन सां अहिड़ो सलूक कंदो। ॾुख में हिन आसमान ॾांहुं ॾिसी चयो, ए अल्लाह, जेकॾहिं मुंहिंजो पुटु मूंसां अहिड़ो ज़ुल्म कयो आहे त तूं हिन खे पंहिंजे अमलनि जो अहसासु कराए। कुझु महीना गुज़री विया। रशीद जी ज़िंदगी आहिस्ते आहिस्ते ख़राबु थियणु लॻी। हिन जी नौकरी ख़तमु थी वई, दोस्त बि हिन खां परे थी विया ऐं हू सख़्तु बीमार थी पियो। हाणे रशीद खे पंहिंजी माउ जूं ॻाल्हियूं यादि अचणु लॻियूं। हिन खे अहसासु थियो त हिन तमामु वॾी ग़लती कई आहे। हू रड़ियूं कंदो रहियो ऐं चयो, ए अल्लाह, मूंखे माफ़ु कर, मूं पंहिंजी माउ सां ज़ुल्म कयो आहे। रशीद कमज़ोर हालत में पंहिंजी माउ वटि आयो। ज़ैनब हिन खे ॾिसी रोई पई। रशीद माउ जे पेरनि में किरी पियो ऐं चयईं, अमां, मूंखे माफ़ु कर, मूंखां तमामु वॾी ग़लती थी वई आहे। ज़ैनब पंहिंजे पुट खे माफ़ु करे छॾियो ऐं हिन लाइ दुआ कई। दुआ अल्लाह ताला क़बूल कई। आहिस्ते आहिस्ते रशीद जी हालत बहितर थियणु लॻी ऐं हिन वाइदो कयो त हाणे हू हमेशह पंहिंजी माउ जी इज़त कंदो ऐं जेको कमाईंदो सो पंहिंजी माउ जो ख़्यालु रखंदो। दोस्तो, हिन कहाणी में असांखे सबक़ु मिलंदो आहे त माउ जो दिलि टोड़णु सभ खां वॾो गुनाह आहे ऐं माउ जी दुआ या बददुआ इंसान जी ज़िंदगी ते वॾो असरु विझंदी आहे। ऐं माउ जी दुआ अहिड़ी शइ आहे जेकी आसमान खे चीरे, दुआ हुजे चाहे बददुआ हुजे, आसमान खे चीरे अर्श ताईं वेंदी आहे। दोस्तो, माउ हिकु दुनिया में ख़ालिस ऐं वाहिद शइ आहे, वाहिद रिश्तो आहे जेकी माना बिना कंहिं मतिलब जे पंहिंजे पुट सां प्यारु कंदी आहे। दोस्तो, अगरि तव्हांखे हीअ कहाणी पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो, छो त अहिड़ियूं मज़ेदार कहाणियूं, सबक़ु ॾींदड़ कहाणियूं तव्हांखे हिन चैनल ते मिलंदियूं रहंदियूं।